हालाणी मां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी लॻ ॻोठ दाऊद बांभण जे रहवासियुनि जो शहीद काशिफ बांभण जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद यूसुफ बांभण, नबी बख्श, जिंसार अली ऐं ॿियनि चयो त असांजे नौजवान काशिफ अली बांभण खे हालाणी शहर में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिंखे 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि चयो त जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस जवाबदारनि सां बुट बणियल आहे। जवाबदार धुर बाअसर हुजण सबबि इंतज़ामिया बेवस बणियल आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटेड़े में आंदो वञे। ॿी सूरत में जवाबदार गिरफ़्तार न थिया त SSP नौशरो फिरोज़ जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।